इन वक्त मौजूद है मध्य जी शाही बाज़ार में, जिते जेके सब्ज़ी फ़रोश आहिनि या जेके अंब खपाईंदड़ या मुर्गी खपाईंदड़ जेके अघ आहिनि तमामु वधाए छॾिया आहिनि, जंहिं सबबु ग़रीब तबिको जेको आहे का बि शइ ख़रीद नथो करे सघे। अचो त वधीक हितां जे शहर सां ॻाल्हि ॿोल कयूं। उनखे महांगो कनि था। हाणे मां दुकानदार आहियां, को बि हिते असां खां पुछण वारो कोन्हे। मसइलन इहा शइ आहे 20 रुपए जी, मां 50 रुपए हलाए सघां थो, असांखां को पुछण वारो ई कोन्हे को। जेको इहो इंतिहाई ग़लति अमल आहे, ईअं न हुजे। हिकिड़ो माना जेको आहे रेट लिस्ट हुजे सब्ज़ी वारनि खे, रोज़मर्रा जे इस्तेमाल में जेके बि शयूं आहिनि उन्हनि जी रेट लिस्ट हुजे ऐं असिस्टेंट कमिश्नर साहब भई उन ते नज़र हुजे ऐं टीमूं उनखे तश्कील ॾे। गड़ियासीन त हल्को आहे, नंढिड़ो आहे, उनखे कंट्रोल करे सघे थो महांगाईअ ते, जीअं हुकूमत चाहे त। हिते बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त मां सलाम पेश कयां थो जुस्तजू टीम खे, जेका मुसलसिल आवाज़ उथारे पई ग़रीबनि जे अवाम जे लाइ। ॿियो त इहो तव्हां अदरवा हिकु स्टॉप आहे असांजे ॻोठ जे भरिसां, उतां 3 किलोमीटर थींदो तक़रीबन। उतां जो ऐं हितां जो तव्हां फ़र्क़ु ॾिसंदव मुर्गीअ में, सब्ज़ीअ में। बहरहाल माना हितां को पुछण वारो कोन्हे, मदह जी सिटीअ में को पुछण वारो कोन्हे, जंहिंखे जीअं वणे थो उएं हलाए थो। असां इहो ई मुतालबो कंदा त DC साहब खां त जल्दी हिते मां असिस्टेंट कमिश्नर मोकिले ऐं हितां रेट लिस्टियूं मोकिले, उन्हनि मुताबिक़ रेट हलाइनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं तमामु शुक्रगुज़ार आहियां जुस्तजू जो तव्हां असांखे हीउ प्लेटफॉर्म मुहैया कयो आहे। साईं जीअं अदा राबिल अब्बासी या अदा कोड़ल ख़ान जीअं ॻाल्हि कई त महांगाई तमामु चोट चढ़ी वई आहे। महांगी थी अचे न, मथां जा डीलर जेकॾहिं घटि हलाईंदा त असां बि हिते घटि हलाईंदासीं। जेकॾहिं मथां ई महांगी थी त पोइ असांखे बि ज़रूरु महांगी हलाइणी पवंदी। असां त लिस्ट जे रेट ते हलाईंदा आहियूं, जेतिरो लिस्ट ते रेट हूंदो आहे असां उन रेट ते हलाईंदा आहियूं। सरकारी रेट लॻंदो आहे लिस्ट ते, सरकारी रेट ते हलाईंदा आहियूं। बाक़ी त माण्हुनि जूं अफ़वाहूं त मथे था हलाइनि। गांगरो सां गॾु अहसन सिकंदर राव जो जुस्तजू न्यूज़ मधे जी। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।